अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो सिंगर नाचीज़ मास्टर जुनैद सुमरो ऐं सिंध म्यूज़िक स्टूडियो तमामु बहितरीनु स्टूडियो आहे ऐं नामी काफ़ी आहे, चवंदा आहिनि नामी काफ़ी आहे, सो उनजे लाइ नामी काफ़ी आहे सिंध म्यूज़िक स्टूडियो, जंहिंजो प्रोड्यूसर आहे असांजो सीनियर असांजो उस्ताद असांजो मोहतरम उस्ताद अल्ताफ़ हुसैन खिची साहब। ऐं सिंध म्यूज़िक स्टूडियो में हिकु बहितरीनु आर्टिस्ट सुरीलो आवाज़ ज़ाहिद अली ज़ाहिद जो बहितरीनु एल्बम अची रहियो आहे। इंशाल्लाह सभिनी सिंधवासियुनि खे पसंदीदा छो जो हिन एल्बम ते महिनत बि कई वई आहे। असांखे लफ़्ज़ कोन्हनि के बहरहाल तमामु सुठो आर्टिस्ट आहे भा ज़ाहिद। असांजी दुआ आहिनि अल्लाह साईं हुनखे कामयाबु करे, अल्लाह साईं बाज़ार खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी, थैंक यू। नैणनि जो दर्द यार तूं समझी सघियो न आ, नैणनि जो दर्द यार तूं समझी सघियो न आ, अखियुनि जा ठार तूं अखियुनि जा ठार तूं समझी सघियो न आ। अॼु खां पोइ यारी तोसां दंग दंग आ, अॼु खां पोइ यारी तोसां दंग दंग आ, जाते ॾिसी थो रुसी पवी थो, मींहं वांगे तूं वसी पवी थो, ॾाढो कयो तो मूंखे तंग तंग आ। अॼु खां पोइ यारी अॼु खां पोइ यारी तोसां दंग दंग आ, अॼु खां पोइ यारी तोसां दंग दंग आ। दिलि निभागी नाग खावे हाय दिल निभागी नाग खावे, तोखे शल मौत अचे को, मूंखे बि करे प्यार में पागल छॾे। दिल निभागी नाग खावे औकात पंहिंजी तूं नेठी ॾेखारे वे, खिल तूं खसे वे मूंखे रोअण सेखारे वे, औकात पंहिंजी तूं नेठी ॾेखारे वे। टके जी ॻाल्हि ते आहिनि संगत में डार पइजी विया, टके जी ॻाल्हि ते आहिनि संगत में डार पइजी विया, मूंसां हिकु थाम में खाई मूंसां हिकु थाम में खाई पिचीअ में यार पइजी विया, टके जी ॻाल्हि ते आहिनि संगत में डार पइजी विया। तोखे ईअं न मुनासिबु हो, तोखे ईअं न मुनासिबु हो, तोखे ईअं न मुनासिबु हो जीअं मूंसां कई आ तो, तोखे ईअं न मुनासिबु हो यार, तोखे ईअं न मुनासिबु हो। मुंहिंजो न ॿियो को वरी यार मिलंदुई, वयुसि जे मरी मां कदुर यार थींदुई, वयुसि जे मरी मां कदुर यार थींदुई, मुंहिंजो न को ॿियो वरी यार मिलंदुई। ही हुस्न जवानी का ॾेखंदे कंहिंसां प्यार त करणो ज़रूर पवंदई, ही हुस्न जवानी का ॾेखंदे कंहिंसां प्यार त करणो ज़रूर पवंदई, कीअं तन्हाईअ में जी सघंदे को यार त करणो ज़रूर पवंदई, को यार त करणो ज़रूर पवंदई।